नाज़रीन नवासा ख़बर शेयर कंदा हलूं। रिपोर्ट करे रहिया आहे कोट मीरपुर ख़ास मां शहबाज़ अली लगारी, कोट गुलाम मोहम्मद वासी, शफ़ी मोहम्मद दल ऐवान सहाफ़त मीरपुर ख़ास में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो आहे त संदसि तपे काछेलो जे देह 272 में मौजूद 14 एकड़ ज़मीन ते संदसि भाउ मक़बूल दल गैर क़ानूनी तौर क़ाबिज़ आहे ऐं रेवेन्यू अमलदारनि जी मिली भगत सां उन मां 9 एकड़ ज़मीन जा जाली खाता ठहिराए पंहिंजे नाले में मुंतक़िल कराया आहिनि। हिन चयो त 2020 में हिन पंहिंजी ज़मीन भाउ मक़बूल खे मकाते ते ॾिनी हुई ऐं पाण कराची रहंदो हो, जॾहिं त संदसि साल 2024 ताईं मकाते जी रक़म बि बाक़ाइदा बैंक ज़रिए मिलंदी रही, पर हाणे रक़म ॾियणु बंदि करे छॾी आहे। संदसि चवणु हो त इहा ज़मीन 2007 खां ज़रई बैंक कोट गुलाम मोहम्मद में पासबुक तहत गिरवी थियल आहे। अहिड़ी सूरत हाल में इन जा खाता क़ानूनी तरीक़े सां मुंतक़िल थी ई नथा सघनि। शफ़ी मोहम्मद चयो त संदसि गुज़र सफ़र ज़मीन जे मकाते जी रक़म ते हूंदो हो, जेका न मिलण सबबि हू पंहिंजे ॿारनि खे तालीम बि नथो ॾियारे सघे, जॾहिं त कराची छॾण बैदि हाणे मीरपुर ख़ास में किराए जे घर में रहण ते मजबूर आहे, जिते घर जो किरायो ऐं राशन जो बि शदीद तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहियो आहे।